न सेवरेज आहे, न पाणी आहे, न असांजा बुनियादी ॿिया हुकूक आहिनि। 3 ॿारड़ा मासूमनि जेके उहे हिते टांकियुनि में ॿुॾी गटरनि जे खुलियल ढकरनि में ॿुॾी उहे फोत थी विया आहिनि, उन्हनि जो तदारक कोन थियो आहे। जी बिल्कुल, इन वक्त असां मौजूद आहियूं गगर फाटक में। ग्राफ टाउन जी यूनियन कमेटी गगर फाटक आहे, जंहिंमें असां मौजूद आहियूं। गगर फाटक जेका आहे बुनियादी सहूलियतुनि खां महरूम पढ़ंदा हिते रहवासी जेके आहिनि सख़्तु ॾुखिया आहिनि। अचो त रहवासियुनि सां ॻाल्हि ॿोल कंदासीं त हुननि जो छा चवणु आहे। अदा गगर जा मसला जेके आहिनि उहे हितां जा चूंडियल नुमाइंदा यूसी खां वठी मथे जेका ज़िले इंतज़ामिया वेठी आहे, जेको MP आहे, उन ताईं ही दाऊं असां ॾिनियूं आहिनि। उन्हनि सां 2-3 चकर मुलाक़ातूं थियूं आहिनि असांजो एक्शन कमेटी जे तरफ़ां। ऐं हिते जेको सो UC जे तरफ़ां असांजे UC खे जेको सो असां दरख़्वास्त ॾिनी त बाबा हिते रोड जो मसलो आहे, पाणी जो मसलो आहे, सेवरेज जो मसलो आहे, उहो हल कयो वञे। पर हितां जा नुमाइंदा ॿुधण जे लाइ तयारु कोन्हनि। 2-3 ॿारड़ा मासूमनि जेके उहे हिते टांकियुनि में ॿुॾी गटरनि जे खुलियल ढकरनि में ॿुॾी उहे फोत थी विया आहिनि, उन्हनि जो तदारक कोन थियो आहे। हिते गंदगी जा ढेर लॻा पिया आहिनि। हज़ारनि ॿार जेके आहिनि उहे ईअं सम्झो त बीमारी में मुब्तला आहिनि, इस्पतालूं भरियूं पियूं आहिनि। उन्हनि जे लाइ इलाज बि सरकारी कोन्हे को, सरकारी इस्पताल हिते कोन्हे। ऐं उन्हनि गंदगी जे करे जेको नुक़सानु थिए थो हिते पब्लिक खे, उन जो तव्हां काथो बि नथा लॻाए सघो। उन करे गगर जा जेके मसइला आहिनि उहे ॾींहों ॾींहुं वधंदा था वञनि। ऐं हितां जा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उहे डेवलप थींदा था वञनि, उहे करप्शन करे उहे पंहिंजा महल ठाहींदा था वञनि, उहे जेको सो गाॾियूं नयूं वठंदा था वञनि। पर हितां जो माण्हू जेको आहे, हितां जेको लोकल माण्हू आहे, उहो ॾींहों ॾींहुं जेको सो बेरोज़गारी में बदतर थींदो थो वञे। पाणी उन्हनि जे घरनि में कोन थो पुॼे, सेवरेज कोन्हे, बिजली आहे जेके हिते 2 PMTूं आहिनि, मुसलसिल 8 महीननि खां बंदि आहिनि PMTूं। बिलनि जा जवाज़ ॼाणाए करे उहे PMTूं बंदि करायूं अथनि, त ॼणा त 70% बिल थियल आहिनि। पर जिन खे जेका हितां जे वापदार जेके आहिनि उहे कुंडा ॾेई था वञनि, चोरी तारूं लॻनि थियूं, उहे जेको सो मंथलियूं उन्हनि खां वठनि था। हिते ब्रोकर हिकिड़ा जेके से उहे रखे छॾिया अथनि, 10-15 हज़ार उन्हनि खां रिसीव कनि था, बिजली चोरी कनि था। तंहिं करे असीं चऊं था जेके गगर जा मसइला आहिनि उहे हल कया वञनि, ख़ासि पाणी जो जेको मसइलो आहे उहो हल कयो वञे। ॻाल्हि इहा आहे त जेको हिते कमु थिए थो पियो, ख़ासि करे मलीर में, उन में को बि चेक एंड बैलेंस न आहे। जेके फंड अचनि था पिया या जेके असां ॿुधूं था पिया त हीअ हेतिरा करोड़ हेतिरा अरब फंड अची चुको आहे, हिन शइ ते कमु थिए थो पियो, हिन शइ ते कमु थिए थो पियो, ओवरऑल ॻाल्हाइजे त असांखे कमु घटि नज़र अचे थो पियो। जेको गगर 18 सालनि खां असां हुकूमती धुर जा वोटर रहिया आहियूं। असांजा तक़रीबन हिते 150 खां 200 पंहिंजा वोट आहिनि, जेके 18 साल मुसलसल असां पाकिस्तान पीपल्स पार्टी खे ॾींदा रहिया आहियूं। पर पाण हिते हुसैनी चौक ते बीठा आहियूं, जिथे सेवरेज जी निज़ाम तव्हांजे साम्हूं आहे, हितां जा रोड तव्हांजे साम्हूं आहिनि। हितां जे एजुकेशन जे बारे में ॻाल्हाइजे त एजुकेशन जो निज़ाम सम्झ खां ॿाहिरि आहे। ऐं उन खां अलावा सिहत जे बारे में ॻाल्हाइजे, जेके सरकारी इस्पतालूं आहिनि से पंहिंजे टाइम ते जेके हलंदियूं पियूं पंहिंजे हिकिड़े निज़ाम सां, कंहिं बि शइ जो चेक एंड बैलेंस न आहे। असां इहो ई मुतालबो कयूं था पिया त हर शइ जो चेक एंड बैलेंस रखियो वञे। असांजी जेका सिंध हुकूमत आहे उहा मुकमल नाअहल आहे। उन पूरी सिंध जो बेड़ो ग़रक़ कयो आहे। उन में UC हलण बि हिकु आहे। उन बेड़े में असांजो न सेवरेज आहे, न पाणी आहे, न असांजा बुनियादी ॿिया हुकूक आहिनि। हिननि एॾी तबाही कई आहे, एॾी वॾी हिन महिल बि माना एतिरी वॾी बजट आयल आहे ज़िले जी, उहो को बि कमु हिते कोन्हे। रोडनि ऐं रस्तनि जी ऐं गंदगी जी सॼी बजट आयल आहे, उहा किथे आहे? सिंध हुकूमत सिंधी माण्हुनि जे लाइ अज़ाब नाज़ुल करे छॾियो आहे। ऐं मां ईअं थो चवां त असां न रोड आहिनि, न रस्ता आहिनि, न बिजली आहे। तमामु सॼी सिंधी क़ौम खे यरगमाल कयो वियो आहे। उन में सॼो वॾे में वॾो जेको हथु आहे पाकिस्तान पीपल्स पार्टी जो आहे। ऐं उन खां पोइ जेको वॾो हथु आहे हितां जे ज़िले मलीर जे MPA साजिद जोशो जो आहे। त असांजा गगर फाटक जे अंदरि गगर फाटक जे अंदरि रहूं था, न असां वटि बिजली आहे, न असां वटि गैस आहे, न असां सेवरेज लाइन आहे, न असां वटि एजुकेशन आहे। जेका हुक्मरान धुर आहे उहो पंहिंजे पेट भरण जे चकर में लॻी पई आहे, मगर ग़रीब आवाम जो को बि उन्हनि खे ख़्यालु कोन्हे को। यकीन को गगर फाटक जे अंदरि त का सिहत जो निज़ाम कोन्हे को, उन खां अलावा को एजुकेशन को तालीम कोन्हे का, रोड रस्ता बिजली कोन्हनि कियूं। मगर ऐं उहो चवां थो त नवाज़ इहो असां सां नाहक ऐं ज़ुल्म छो आहे? आख़िरकार असां उनजो ॾोह कहिड़ो कयो आहे? ऐं अर्ज़ु कयां थो त हुकुमरान धुन खे चवां थो त असांजा वधि खां वधि जेका मुतालबा मञा वञनि ऐं असांखे पंहिंजो बुनियादी मसइला जो हल कयो वञे। मजमूई तौर ते गगर जे मथां मां सम्झां थो त जेको आहे हिकिड़ो वॾो भयानक पहलू आहे। अहिड़ा खोड़ सारा हुकुमरान अॻु बि अची चुका आहिनि, ही बि आहिनि। ही हमेशह कोन रहंदा, पर हे जेके मारू माण्हुनि सां जेके जेका वेसा घाती पिया कनि, हुननि जे हक़नि ते क़ाबिज़ थिया वेठा आहिनि, हुननि जे बुनियादी वसीलनि ते क़ाबिज़ थिया वेठा आहिनि,
उन्हनि जा बुनियादी मसाइल जेके आहिनि उन्हनि खे फिराए पंहिंजे मनमस्त माण्हुनि ऐं पंहिंजे गलियुनि ऐं पंहिंजे घरनि ते उन्हनि खे जेको आहे छिके था वञनि। इहो सरासर गगर जी आवाम सां नाहक आहे। हिते यूसीन जूं जेका ऑफिसूं इहे त खपजण लाइ तयारु आहिनि, उन्हनि जे मथां बि जेका मतिलबु हिकिड़ी वॾियूं वॾियूं कार्रवायूं करे उनखे पंहिंजी ज़ाती मिल्कियत करार ॾिनो थो वञे, सरकारी ज़मीनुनि खे खपाए विकिरो कयो थो वञे। पर बहरहाल जेकी गगर जी शहर जी आबादी आहे उन ते कंहिं बि सूरत में को बि जेका नज़रसानी कोन कई थी वञे। जी बिल्कुलु, शहरनि सां ॻाल्हि ॿोल कई। शहरनि जो चवणु आहे त हिते जेको आहे हुकूमती नुमाइंदा जेके आहिनि उहे कमु करण लाइ तयारु न आहिनि। उन्हनि जो चवणु आहे सिधो हुकूमत नोटिस वठी फिलफोर जेको आहे गगर जा बुनियादी मसइला हल करे ॿी सूरत में एहतिजाजी मुज़ाहिरो कयो वेंदो। कैमरा टीम सां गॾु शाहिद छेड़ो, सिंध वाइज़ न्यूज़, मलीर, कराची।